अस्सलाम नाज़रीन में हां टीवी बदली कार मां मुबशर सोलंगी आऊं आहियां पेरिया गुल सबका पेरी नज़र हेडलाइंस ते कराची में प्लाज़ा के लगल बाहि ते ज़ाब्तो न आयो 6 ॼणा सही फौत 20 खां वधीक ज़ख़्मी एम जिना रोड ते गुल प्लाज़ा में रात देर सां बाहि भड़कियूं थी सॼे शहर मां फायर टेंडर सलब प्लाज़ा जे ग्राउंड फ्लोर ते वाक़िअ समूरा दुकान सड़ी विया बाहि प्लाज़ा जे 3 मंज़िल ताईं पहुची वई केतिराई माण्हू अञा फाथल हुजण जा इतला फौतन मां 5 ॼणनि जी फराज़ काशिफ आमिर शहज़ोर ऐं फुरकान तौर सुञाणप वॾे वज़ीर बाहि वाक़िए जो नोटिस वरितो कमिश्नर कराची के जांच जो हुकुम मुराद अली शाह पारां बाहि लगण जा सबब मालूम करे फौरी तौर ते रिपोर्ट ॾियण जी हिदायत सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमून चयो आहे त सरकारी मशीनरी रात खां बाहि विसाइण में मसरूफ़ आहे नुक़सान जो काथो बाहि ते ज़ाब्ते बैदि लॻाए सघिबो जेकॾहिं कोताही साबित थी त ज़िम्मेवारनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वेंदी सदर वज़ीर आज़म पारां कराची में बाहि वाक़िए ते अफ़सोस जो इज़हार वाक़िए में फौत थियलनि जे वारसनि सां ॾुख ऐं ताज़ियत जो इज़हार शहबाज शरीफ रेस्क्यू इदारनि खे गॾिजी कमु करण जी हिदायत करे छॾी वफ़ाक़ी गृह वज़ीर मोहसिन नक़वी पारां पिणु कराची में बाहि वाक़िए में जानी नुक़सान ते अफ़सोस जो इज़हार